आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं त पीपल्स हारी कमेटी ज़िला शिकारपुर के सदर मुमताज़ अली उर्फ पप्पू भयो की मेज़बानी में डिस्ट्रिक्ट पीपल्स सेक्रेटरीट भया हाउस शिकारपुर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी की 53 यौम तासीस के सिलसिले में एक तकरीब थी, जैमें पीपल्स हारी कमेटी के सूबाई सदर मीर पुनल खान लोहर, सीनियर नायब सदर सैयद गदा हुसैन, डिवीज़नल सदर दीदार हुसैन जखरानी, ज़िले शिकारपुर के सदर पप्पू भयो समेत मुख्तलिफ़ ज़िलनि ऐं तालुक़नि के उहदेदारनि ऐं वॾे अंग में वर्करनि शिरकत कई। तकरीब में पार्टी के सालगिरह जो केक भी कटियो वियो, जॾहिं त इजलास खां पोइ सुठी कारकर्दगी पेश कंदड़ वर्करनि में हुस्न कारकर्दगी जूं शील्डूं बे तक़सीम कयूं वयूं। उन मौके ते पीपल्स हारी कमेटी सूबे सिंध के सदर, डिवीज़नल सदर, ज़िलाई सदर सच्चाई न्यूज़ से पंहिंजा वीचार वंडींदे चयो पीपल्स हारी कमेटी जो असल बुनियादी कम छा है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी भुट्टो आज़म, जी चेयरमैन बिलावल भुट्टो साहब, पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ऐं क़यादत जो। पहिरीं ॻाल्हि त जेका यौम तासीस जे हवाले सां मां पहिरीं उन ते रोशनी विझंदुसि। पीपल्स पार्टी जी यौम तासीस जेको मुल्तान में मल्हायो वियो आहे ऐं यौम तासीस असां पीपल्स पार्टी जे हर वर्कर जो ईअं मल्हाईंदा आहियूं जीअं हिकु असां पंहिंजो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। सर नाज़रीन के इहो ॿुधायो त पीपल्स हारी कमेटी जो बुनियादी तौर ते पब्लिक सां कहिड़े हवाले सां उन जो कमु आहे उहो। मां अचां थो इन ॻाल्हि ते। पीपल्स हारी कमेटी जी आइन मंशूर जेका आहे उन पीड़ियल तबिके जी नुमाइंदगी करणु ऐं हारनि जी जेका हक़ूक़ आहिनि उन्हनि खे जेका आहे हिकु बहाल कराइणु ख़तमु कयो। असांजी जिदोजहद आहे त हारी कोर्टूं बहाल कया वञनि ऐं जेको तास माहिदे तहत पाणी जो मसइलो आहे उन खे असां सिंधू नदी जी जेका पाणी आहे उहो तास माहिदा तास तहत उहो पाणी सिंध खे ॾियण लाइ ऐं धारनि खे सिंध खां नेकाली ॾियणु। हिते जेको आबादगार आहे उनखे त को गवर्नमेंट जेको आहे हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी आहे, अवां चूंकि हारी कमेटी भी पीपल्स पार्टी जा अॻुवान आहियो, त ही पास्को जेको आहे गवर्नमेंट जो इदारो आहे उहो जेसिताईं आबादगारनि खां कुझु ख़रीद न कंदो आबादगारनि खे हक़ कीअं मिलंदो? इहो पास्को जा हिकिड़ा इहे मेन इशूज़ आहिनि। मां इन ॻाल्हि खे त पंहिंजी हुकूमत बि आहे ऐं पीपल्स पार्टी जी हिकु पंहिंजी हारी कमेटी हिकु नुमाइंदगी हिकिड़ी तंज़ीम बि आहे। इन लाइ असांजी भरपूर कोशिशि आहे त जेकी कटौती गैर आइनी आहे ऐं गैर क़ानूनी गैर इस्लामी आहे इहा ख़तमु कई वञे ऐं बास्को जे बजाए फ्री मार्केट कयो वञे। आबादगारनि सां वापारी तंज़ीमूं जेके बि ज़्यादतियूं करनि थियूं, असांजो इहो ई मक़सदु आहे हिकिड़ो ई त इन्हनि खे जेको बि कंहिं हारी मज़लूम सां नाजाइज़ी करे उन जे अॻियां असीं दीवार थी बीहूं। इन जे लाइ ई असांजे क़ाइदीन हीअ पीपल्स पार्टी वजूद में आंदी। त असां हर मुमकिन कोशिशि कई आहे त जेका बि इहा नाजाइज़ी तौरु जीअं मुंहिंजो सूबाई सदर फरमायो त इहा कटौती जेका आहे इहा गैर शरई बि आहे, गैर क़ानूनी बि आहे, गैर इख़लाक़ी बि आहे। असां वक़्तनि ब वक़्तनि पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे इन खां इन्फॉर्म कंदा रहिया आहियूं ऐं जंहिं बि वापारी वटि असां वटि को ठोस सबूत आयो आहे त उन जे गिरेबान ताईं असांजे गवर्नमेंट जा हथ पहता आहिनि। हारी कमेटी जा डिस्ट्रिक्ट शिकारपुर जा प्रेसिडेंट आहियो, अवां नाज़रीन खे ॿुधायो त हिते मज़दूर जेकी आहिनि उहे सोशल सिक्योरिटी डिपार्टमेंट में घणा रजिस्टर आहिनि ज़िले शिकारपुर जा? पहिरियों त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी भुट्टो, जीअं त तव्हांखे ख़बर न आहे हूंदी त असां डिप्टी कमिश्नर आहिनि सारनि जे लाइ कणिक जे लाइ 3-4 मीटिंगूं कयूंसीं, जंहिंमें आबादगढ़ इन खां अलावा जेके मंडी जा
सदर हुया, उन्हनि खे पेस्टिसाइड सभिनी जी 3 चकर मीटिंग कईसीं। इन में इहो ई रखियोसीं जेको हारनि सां किलो कट थी थिए उन जे लाइ बि ॻाल्हायोसीं। ॿियो जेको £1 लख ते 600 रुपया बैंक में कटू थी बि थिए उहा बि बंदि कराईसीं। इन खां अलावा 7 दुकान शिकारपुर में जेके पेस्टिसाइड जा हुआ उहे मां पाण सील कराया SDM सां गॾु, जंहिंमें DC मूंखे मेंबर मुक़ररु कयो। असां 3 दुकान पेस्टिसाइड जा सील करायासीं। उन खां पोइ 7 दुकान शिकारपुर में सील करायासीं ऐं 7 ऐं 3 10 जन सां उन्हनि टेस्ट लाइ लेबॉरेटरी DC साहब पाण मोकिलियूं, कुझु वफ़ाक़ में मोकिलियूंसीं। असांजो सूबाई सदर ॾींहं राति कमु करे आयो। तव्हांखे ख़बर आहे त मुल्तान में बि असां हिते 2 हारी कमेटी जूं कोचां कढियूंसीं। शिकारपुर में मीर साहब आबिद खान भयो असांखे 2 कोचां ॾिनियूं। हारनि जे लाइ असांखे जेतिरो थी सघंदो मदद कंदासीं। असांखे मोहतरमा बि इहो चयो, बिलावल साहब चेयरमैन साहब हुकुम आहे त जेतिरो थी सघे हालनि जी सपोर्ट कयो। गवर्नमेंट जेके रेट फिक्स करे थी अनाज जा, सारियुनि जा, कणिक जा, त उन जी लिस्ट जेको आहे उहो कहिड़ी डिपार्टमेंट ॾींदी आहे? जीअं चूंकि हिते त कंहिंखे असां कोशिशि कई आहे त कंहिं बि आबादगार वटि त उहा लिस्ट कोन्हे का साईं। उहा जेका फूड डिपार्टमेंट आहे, तव्हां ख़बर आहे त हाणे कणक जो जीअं थियो मसलो, कणक जे दौरान बि असां जेके सेंटर खोल रहियासीं हर जॻह ते। जेकाबाद में असां 23 सेंटर खोल रहियासीं। मां असल जेकाबाद में रहंदो आहियां, डिवीज़न जो प्रेसिडेंट आहियां। 23 सेंटर जेकाबाद में, शिकारपुर में बि पप्पू सां मां राब्ते में हुयुसि। हिन में उते सेंटर जेके खोल रहिया आहे फूड डिपार्टमेंट ख़रीद कंदी आहे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।